Welcome to Time News Studios. You are watching 10 PM Bulletin. मुझे उसकी कोई वजह नज़र नहीं आती पिंडिया में, और अगर पेट्रोल वो आना चाहते हैं तो हम नई पानी लाएंगे, लुक आफ्टर करेंगे। फौज अपना काम कर रही है डिस्पाइट दिस, जो भी बातचीत की जा रही है वो तशवीश अपनी जगह पे है, लेकिन एज आई सेड वी विल स्टे द कोर्स इंशाल्लाह। जिस नौयत के इल्ज़ामात लगाए जा रहे हैं उनमें कोई वजन नहीं। पाकिस्तान फौज को हुकूमत वक्त ने इलेक्शंस कराने का कहा, पाकिस्तान फौज ने अपनी पूरी जिम्मेदारी और दयानतदारी के साथ वो इलेक्शंस कराए। किसी को उसके ऊपर किसी किस्म की कोई शक है, कोई प्रॉब्लम है, तो पाकिस्तान के तमाम इदारे अपना काम कर रहे हैं, उन्होंने ही उसके ऊपर फैसला करना है, उन्हीं को अप्रोच किया जाना चाहिए उसके लिए। फौज को सियासी मामलात में ना आने की ज़रूरत है, ना ही सियासी मामलात में घसीटने की कोशिश करनी चाहिए। अगर आपने रेफर किया कि कोई बैकडोर कॉन्टैक्ट कोई फौज का कोई है, absolutely not. There is no such thing. We want to stay out of it, and we are out of it. पीडीएम वारा पिंडी आया त खेनि चांहि पाणी पीआरींदासीं। पाक फौज अपोजिशन सां बैकडोर राब्तनि जी तसदीद करे छॾी। डीजी ISPR मेजर जनरल बाबर इफ्तिखार चयो त फौज ते लॻंदड़ इल्ज़ामनि में वज़न नाहे ऐं न ई का हक़ीक़त आहे। हुकूमत जे चवण ते फौज ईमानदारी सां चूंडूं करायूं। कंहिंखे शक आहे त लाॻापियल फोरम से वञे। मेजर जनरल बाबर इफ्तिखार चयो त फौज के सियासी मौलवनि में अचण जी ज़रूरत नाहे, न वरी गेलण जी ज़रूरत आहे। फौज के इन्हनि मामलनि खां परे रखियो वञे। फौज हुकूमत जो मातहत इदारो आहे। इल्ज़ाम लॻाइण सुठो समण नाहे। हुकूमत इल्ज़ामनि जो सुठे अंदाज़ में जवाब ॾिनो आहे। तर्जुमान पाक फौज चयो त भारतीय ॻुझे एजेंसी रा अफ़गानिस्तान में मौजूद दाइश जी मदद करे रही आहे। पाकिस्तान में भारतीय दहशतगर्दी जा सबूत दुनिया आॾो पेश कया आहिनि। EU डिसोनफोलेब ज़रिए बि भारत ख़िलाफ़ सबूत साम्हूं अची चुका आहिनि। पाक फौज जो एहतराम करूं था, पर फौज के वज़ाहत करनी पवंदी। हू अणधुरी आहे। GHQ आॾो एहतजाज जो हक़ रखूं था। PDM सरबराह जो मालाकंड में जलसे के खिताब। मौलाना फजल रहमान चयो त अॼु मुल्क में जमहूरियत नाहे, मईशत BRT जियां तबाह थी वई आहे। नाजाइज़ हुकूमत के सहारो ॾिनल मुल्क के नुक़सान पहुचाए रहिया आहिनि। अवाम जो समुंड नालाइक़ हुकुमराननि खे लोढ़े छॾींदो। खून जी सियासत के नथा मञूं। असां अव्हां खे अव्हां जी ज़िम्मेवारी जो अहसास ॾियारणु चाहियूं था। ॿुधायो वञे त फॉरेन फंडिंग केस के छो केतिरनि सालनि ताईं लटकाए रखियो वियो आहे। फरियादी रड़ियूं पियो करे त भारत ऐं इसराइल मां फंडिंग जा सबूत वटि मौजूदु आहिनि। जॾहिं अवाम फ़ैसिलो कंदो त मुल्क जो वज़ीर आज़म केरु हूंदो त पोइ मुस्तक़बिल रोशन थींदो। हीअ तब्दीली वारा मुनाफ़िक़ ऐं धोखेबाज़ आहिनि। इन्हनि जो जेको बि वाइदो कयो उहो धोखो निकितो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो मालाकंड में जलसे के खिताब कंदे चयो त असां वाइदो पिया कयूं त सभु गॾिजी कठपुतली ऐं सिलेक्टेड राज जो ख़ात्मो करे जमहूरियत खे बहाल कंदासीं। जॾहिं मालाकंड जा नौजवान दहशतगर्दनि सां मुक़ाबिलो करे रहिया हुआ, तॾहिं इमरान ख़ान दहशतगर्दनि जो नालो वठण खां रजंदो हो ऐं उन्हनि जो वकील बणियल हो। PTI सरकार में दहशतगर्दनि खे आज़ादी मिली। अफ़सोस आहे जो असां APS जे ॿारनि खे इंसाफ़ ॾियारे न सघियासीं। बिलावल चयो त वज़ीर आज़म इमरान ख़ान मचसाने जे मुतासिरनि खे ब्लैकमेलर करार ॾिनो। इहो कहिड़े क़िस्म जो इंसाफ़ आहे? नवाज शरीफ ब्रॉडशीट के ख़रीद करण की कोशिश कई। वज़ीर आज़म इमरान ख़ान तर्जुमाननि के इजलास दौरान हिदायत कई तो अवाम के ब्रॉडशीट की दावाउनि ऐं अपोजिशन की प्रोपेगेंडा बाबत आगाह कयो वञे। इमरान ख़ान चयो त कोशिश आहे त सेनेट चूंडूं ओपन वोटिंग सां थी वञे। इजलास दौरान इलेक्शन कमीशन आॾो 19 जनवरी ते ॾिठल अपोजिशन के एहतजाज बाबत हिकमत अमली तय कई वई। सेनेट चूंडनि ऐं फॉरेन फंडिंग केस ते बि गौर वीचार। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा की मुलाकात। PM ऑफिस मौजे मचसाने की मज़म्मत कंदे ज़िम्मेवारनि खे कानून के कटेड़े में आणण जो आज़म कयो वियो। क़ौमी सलामती की सूरत हाल ऐं वाधारियल कश्मीर में इंसानी हक़नि जी भञकड़नि ते ख़्यालनि की ॾेवट कई वई। मुलाकात में DG ISI लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद भी मौजूद हो। समूरियूं सिक्योरिटी एजेंसीज़ शहरनि के तहफ़ुज़ फराहम करण में नाकाम थी वयूं आहिनि। माण्हुनि जो गुम थियण हुकूमत की नाअहली सां गॾु रियासत जी भी नाकामी आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट के जज जस्टिस मोहसिन अख्तर कियानी जा रिमार्क्स। शहरी अब्दुल्ला की गुमशुदगी वारे केस की ॿुधणी दौरान जस्टिस मोहसिन अख्तर कियानी चयो त अवां माण्हुनि खे खणी 6 साल ताईं रखी छॾियो था।
जवाब रियासत खे ई ॾियणो आहे। ॿिए कंहिं मुल्क मां केरु जवाब ॾियणु न ईंदो। इस्लामाबाद पुलिस रुगो नंढा ॾोह रोके सघे थी, माण्हुनि खे बाज़ियाब कराइण पुलिस जे बस जी ॻाल्हि नाहे। शहरी बाज़ियाब न थियो त मौजूदा IG सां गॾु अॻूणे IG ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। बाज़ियाबी अमल में न अचण ते ऑफिसरनि खे जेल भेड़ो कयो वेंदो। वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे 3 वॾनि अस्पतालुनि जा इंतज़ाम सिंध हुकूमत खां वापसि वठी छॾिया। जिला अस्पताल NICVD ऐं NICH जा इंतज़ाम हाणे वफ़ाक़ संभालींदो। वफ़ाक़ी हुकूमत पारां जारी कयल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त अदालती हुकुम जी रोशनी में 3 अस्पतालनि जा इंतज़ाम सिंध हुकूमत खां वापसि वरिता आहिनि। सिंध जे तालीम खाते जे ऑफिसर्स ऐं उस्तादनि खे पंहिंजा ॿार सरकारी स्कूलनि में पढ़ाइण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट पारां उस्ताद तंज़ीमुनि खे शागिर्दनि जी भलाई लाइ बि क़दम खणण जी हिदायत। उस्ताद जी भर्तियुनि बाबति केस दौरान उस्तादनि जी तंज़ीम अदालती हुकुम ते लिखत में ख़ातिरी कराई त शागिर्दनि जी भलाई लाइ कमु कयो वेंदो ऐं उस्ताद पंहिंजा ॿार ख़ानगी स्कूलनि बदिरां सरकारी स्कूलनि में दाख़िल कराईंदा। जस्टिस सलाउद्दीन तंज़ीमुनि जे अॻुवाननि खे चयो त हिते हर माण्हू रुगो पंहिंजी नौकरी बचाइण जे चकर में आहे। माण्हुनि खे पघारूं मोकलनि ऐं पंहिंजनि केसनि खां सवाइ कंहिंजी बि परवाह नाहे। अवां जो मक़सदु इलेक्शन विढ़ण ऐं हड़तालूं करणु न पर तालीम जी बहितरी हुअणु घुरिजे। असांजे भेण सां नाइंसाफ़ी कई वई आहे। असांखे उहे कातिल ॻोल्हियल आहिनि, उनखे फांसी जो ई सज़ा सुनाई वञे। असां ग़रीब आहियूं, पेट पालण में पूरा आहियूं, पोरियो करे था पेट पालियूं। मदद हाणे का असांजी मथे को हुकूमत करे। सदर जी भेटियों में हाव नारींदड़ पार्टियो 10 बरनि जी नींगरी हवस जो निशानो बणाइण बाद बेदर्दी सां क़तल। ॿ ॾींहं अॻु गुम थियल नींगरी मोनिका लाड़ेक जो लाश केलनि जे बाग़ मां हथ। शुरूआती मेडिकल रिपोर्ट में नींगरी सां जिनसी ज़्यादती जी तस्दीक। नींगरी जे वारसनि चयो आहे त मोनिका घरेलू मुलाज़िम हुई। गुमशुदगी दौरान असां सम्झो त नींगरी घर में कमु करे रही आहे। पुलिस नींगरी जे क़त्ल में मुबैना तौरु इस्तेमालु थियल तेज़ धार वारो औज़ार हथ करे वरितो। शक जे बुनियाद ते 3 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो। SSP ख़ैरपुर अमीर सऊद मक्सी चयो आहे त वाक़े जी जांच तेज़ करे छॾी आहे। पोस्टमार्टम ऐं DNA रिपोर्ट मिलण बाद केस दाख़िल कयो वेंदो। नींगरी जे वारसनि पारां निशानदही कयल शख़्स जी ॻोल्हा कई पई वञे। इस्लामाबाद, लाहौर, मानसहेरा समेत मुल्क जे मथाहनि इलाइक़नि में ज़िलज़िलो। माण्हू ख़ौफ़ विचां घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। मौसमियात खाते मूजिबि ज़िलज़िले जो ज़ोर रिएक्टर स्केल ते 4.4 रिकॉर्ड कयो वियो। ज़िलज़िले जी उन्हाई 60 किलोमीटर ऐं मर्कज़ वालारल कश्मीर हो। बरतानवी फर्म ब्रॉडशीट नवाज़ लीग खे बेनकाब करे छॾियो। ब्रॉडशीट नवाज़ शरीफ़ जी बरियत वारी दावा खे कूड़ो करार ॾिनो हो। नवाज़ लीग वारनि बरतानवी अदालत जो फ़ैसिलो पढ़ण बिना नैब ख़िलाफ़ बयानियो तैयार करे छॾियो। एहतसाब बाबति वज़ीर आज़म जे ख़ुसूसी मुआविन जी नवाज़ लीग खे तनक़ीद। शहज़ाद अकबर चयो आहे त नवाज़ शरीफ़ कूड़ ॻाल्हाए पार्लियामेंट खे इस्तेमालु करण सां गॾु अवाम खे गुमराह कयो। ब्रॉडशीट मरियम नवाज़ जो हिकु ॿियो कूड़ बि वाइदो करे छॾियो आहे। पानामा स्कैंडल खां पोइ बि कूड़ ॻाल्हाइण जो सिलसिलो जारी रखियो वियो आहे। सुप्रीम कोर्ट ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान खे सादिक़ ऐं अमीन करार ॾेई चुकी आहे। नेपरा मुल्कगीर ब्लैकआउट जो नोटिस वठी छॾियो। बिजली जे वॾे ब्रेकडाउन जी जांच लाइ आला सतही कमेटी जोड़ण जो फ़ैसिलो। कमेटी मुल्क में ब्लैकआउट जा कारण मालूम करे उन जो जाइज़ो वठंदी। लाहौर में अञा ताईं बिजली फ़राहमी मामूल ते न अची सघी। बदतरीन ब्रेकडाउन खां पोइ हुकूमत जो महांगाई सजल आवाम खे हिकु ॿियो तोहफ़ो। नापरा बिजली 1 रुपयो 6 पैसा फ़ी यूनिट महांगी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। जारी थियल नोटिफिकेशन मूजिबि बिजली अक्टूबर ऐं नवंबर जी फ्यूल एडजस्टमेंट जी मद में महांगी कई वई। नवां अघ जनवरी महीने जे बिल्स में लागू कया वेंदा। बिजली महांगी थियण सां वाहिपेदार ते 8 अरब 40 करोड़ रुपयनि जो वधीक भार पवंदो। के इलेक्ट्रिक जे वाहिपेदारनि खे बिजली जे नवनि अघनि में छूट हासिल।
खैरपुर जी निजी अस्पताल में ताज़ी जावल बालड़ी मुबैना तौर अगवा। CCTV फुटेजिस में एक औरत के बार खड़ी नींदे ॾिसी सघिजे थो। बालड़ी जे वारसनि ऐं मस्तोई बिरादरी जे वाक़े ख़िलाफ़ एहतजाज। पुलिस अस्पताल पहुंची जांच शुरू करे ॾिनी। फुटेजिस में नज़र ईंदड़ औरत जी सुञाणप ऐं ॻोल्हा लाइ कोशिशूं तेज़। बालड़ी जी अमर गुलिस्तान मस्तोई ऑपरेशन ज़रिए न्याणी खे जनम ॾिनो। FIA साइबर क्राइम विंग जी सखर में कार्रवाई। नारी के ब्लैकमेल करण के इल्ज़ाम हेठि हिकु जवाबदार सोभो। ज़रियनि मूजिब FIA के शिकायत मिली त हिकु नारी के एतराज़ जोगियूं तस्वीरूं मोकिले ब्लैकमेल कयो पियो वञे। गिरफ़्तार जवाबदार असद अबड़ो जो मोबाइल फ़ोन ज़ब्त कयो वियो। साइबर क्राइम सखर जे अमलदार अमजद अब्बासी जो चवणु आहे त मामले जी इंक्वायरी कई पई वञे। इल्ज़ामनि जी तस्दीक़ ताईं कुझु बि नथो ॿुधाए सघिजे। पाकिस्तान स्टील मिल्स से बरतरफ मुलाजमन जो घर भातन सूदो चेयरमैन हाउस वारो धरणो औरतूं ऐं ॿारड़ा शरीक। मुलाजमन दाहियो आहे त हिन महांगाई जे दौर में बरतरफ़ी सां मुआशी बहाली ऐं ज़हनी अज़ियतनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। बरतरफ़ियुनि जो फ़ैसिलो वापसि वठी बेचैनी ख़तमु कई वञे। PMC जे तकरारी नतीजनि ख़िलाफ़ सिंध जे शागिर्दनि जो सिंध असेंबली आॾो धरणो। PMC इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी। पुलिस नफ़री तलब। जमात इस्लामी अॻवान हाफ़िज़ नईमुर रहमान शागिर्दनि सां हमदर्दी लाइ एहतजाज में पहुची वियो। PMC जे तकरारी नतीजनि जी जांच जो मुतालबो। डॉक्टर फतेह मोहम्मद गुरबत मुस्तकिल मिज़ाज सां प्रोपेगेंडा करे रहियो आहे। इन जे लाइ हुनखे क्लियर आहे त पोइ अहिड़ो वाइस चांसलर पोयां न अचे जेको हिननि तारीख़ी तौर ते सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि बंदरबाज़ कई आहे, गैर कानूनी भर्तियूं कयूं त हुननि जो हिसाब किताब कयो। वेंदे वेंदे जेके यूनिवर्सिटी जे अंदरि नौकरियूं उते पंहिंजा मिट माइट भर्ती करे रहिया आहिनि त फलाणो रजिस्ट्रार कराए वियो, फलाणो VC कराए वियो, जेको जेको कराए वियो उहो उन्हनि जे दौर जी ॻाल्हि आहे। सिंध यूनिवर्सिटी के VC तरफा रिटायरमेंट का अॻु नौकरियुनि जा धड़ाधड़ ऑर्डर्स जारी करण वारे मामले ते तकरार तेज़। सूटा VC मथां माइटनि ऐं मनपसंद माण्हुनि खे नौकरियुनि जा ऑर्डर्स ॾियण जो इल्ज़ाम मढ़ी छॾियो। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे सूटा अॻवान इरफान अमला चयो त नौकरियुनि ते पाबंदी बावजूद VC गैर कानूनी तौर ऑर्डर्स जारी कया। फतेह मोहम्मद गुरफत जे दौर में सिंध यूनिवर्सिटी खे तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे। सूटा तरफा VC ख़िलाफ़ वधंदड़ जांच जल्द मुकमल करण जो मुतालबो। सिंध यूनिवर्सिटी के VC पुरानी तारीख़ लगल ऑर्डर्स जारी थियण वारे अमल के ऑपरेटर की ग़लती करार ॾेई छॾियो। VC फतेह मोहम्मद गुरफत चयो आहे त 5 जनवरी ते जारी थियल नौकरी के ऑर्डर में ऑपरेटर की ग़लती सबब पुरानी तारीख़ लगी वई। कंहिंजो माइट हुजण ऐब नाहे। अॻूणे वक़्ती VC सिद्दीक़ कलोड़ो के दौर में बि संदसि 2 न्याणियुनि खे नौकरी ॾिनी वई हुई। नैब जो सांघर में खुराक खाते की ऑफिस से छापो। नैब सखर की टीम डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर मुनवर आराई के पाण सां गॾु वठी वई। ज़रियनि मूजिब सरकारी कणक में खुर्द बुर्द की शिकायतुनि ते नैब कार्रवाई कई। खुराक खाते के अमलदारनि पारां नैब की कार्रवाई बाबत कुछ भी ॿुधाइण खां इनकार। मांझंद लग इंडस हाईवे ते खौफनाक रोड हादसे में ज़ख्मी थियल पाक नेवी जो सेकंड लेफ्टिनेंट अशफाक पंवर हैदराबाद नीण दौरान ज़ख्मनि जी सटन सां दम ॾेई छॾियो। फौजी ऑफिसर की ज़ख्मी ज़ाल ऐं 2 सालनि जी धीअ जो इलाज जारी। 2 ट्रकुनि में टक्कर बाद पोयां ईंदड़ कार ट्रक सां टकराइजी वई। सिंध सरकार शहीद बेनज़ीराबाद से DHO यार मोहम्मद जमाली के उहदे तां हटाए छॾियो। तालके अस्पताल काजी अहमद में चीफ मेडिकल ऑफिसर मुक़रर। डॉक्टर दौलत जमाली शहीद बेनज़ीराबाद जो नओं DHO मुक़रर। नोटिफिकेशन जारी। सेहत खाते की लेडी इंस्पेक्टर फौजिया ज़रदारी हटायल DHO ते दोस्ती न रखण तां हिरासा करण जो इल्ज़ाम लगायो हो। खैरपुर पुलिस वापारी दीपक कुमार के कत्ल केस में हाफ़राए कयल 2 जवाबदारनि मां नौजवान माजिद शर के अस्पताल में दम ॾेई छॾियो। जवाबदार राशिद शर जो इलाज जारी। पुलिस दावा कई हुई त मुक़ाबले में जवाबदार राशिद ऐं माजिद शर ज़ख्मी थिया। गुज़िरियल रात हथियारबंदनि घर में धाड़े की कोशिश दौरान मज़ाहिमत ते वापारी दीपक कुमार के कत्ल कयो हो। वाक़े जा CCTV फुटेजिस साम्हूं अची विया। फुटेजिस में जवाबदारनि के फरार थींदे ई चौकीदार के मथनि फायरिंग कंदे ॾिसी सघिजे थो।
STP अॻवान अल्ताफ़ जसकानी के कातलनि की गिरफ़्तारी लाइ सिंध तरक्की पसंद पार्टी जो SSP टंडो लहयार जी ऑफिस आॾो धरणो, पुलिस खिलाफ नारेबाज़ी। STP सरबराह कादिर मक्सी ऐं ॿियनि जो चवणु आहे त पुलिस अल्ताफ़ जसकानी के कातलनि खे गिरफ़्तार करण में नाकाम वई आहे। असल जवाबदार गिरफ़्तार थियण ताईं धरणो जारी रहंदो। पाकिस्तान मैरीटाइम सिक्योरिटी ऐं कस्टम्स अख़्तियारनि जी समुंड में वॾी कार्रवाई। अल हमाद नाले ॿेड़ी मां 16 अरब 3 करोड़ रुपयनि जी मंशियात हथ। मैरीटाइम सिक्योरिटी जे डिप्टी डायरेक्टर जनरल फैसल चयो आहे त हथ आयल मंशियात में 207 किलो क्रिस्टल आइस ऐं 227 किलो हीरोइन शामिल आहे, जेका पाड़ेसी मुल्कनि ॾांहुं स्मगल करण जी कोशिश कई पई वई। कार्रवाई दौरान जवाबदार फ़रार थी विया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन्स वञे बुलेटिन जी शुरुआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ।